उशर जे हवाले सां टियों इहो सुवाल बि आहे त ख़र्च पखो पहिरें कढी छॾिजे पोइ उशर अदा कजे या न। लिहाज़ा इहो ज़हन में रखो त शरीयत पाक तव्हां असांजे मथां महिरबानी करे उशर ऐं निस्फ़ उशर जो कानून ई तव्हां असांजी सहूलियत लाइ लॻायो। जिथे तव्हां ज़मीनुनि ते ख़र्च कयो था असुल में तव्हांजे मथां असांजे मथां मुक़ररु हुयो उशर, ॾहों हिसो। पर इन्हनि ख़र्चनि पाणी जो जेको ख़र्च आहे, पाणी जे ख़र्च जो लह लिहाज़ रखी करे शरीयत पाक फरमायो त अधु ॾियो, निस्फ़ उशर ॾियो, 100 मण ते 5 मण ॾियो, 20 पती ॾियो। जॾहिं शरीयत पाक अॻे ई छूट ॾेई छॾी, लिहाज़ा इन तव्हांजनि ख़र्चनि जे करे, लिहाज़ा ख़र्च न कढिबो। लिहाज़ा तव्हां इहा ॻाल्हि ज़हन में रखो, बार बार मां अर्ज़ु पियो कयां, इहो मसइलो तव्हांखे यादि रखणु ज़रूरी आहे। उहो इहो त ज़मीननि मां जेका टोटल पैदावार थींदी उहा टोटल पैदावार जो उशुर कढियो वेंदो। ईअं न आहे त ख़र्च पखा दवाउनि दारुनि जा पैसा अलॻि करे उन खां पोइ जेको आहे सो तव्हां चओ त हाणे असां उशुर अदा करणु घुरूं था, ईअं न आहे। लिहाज़ा ख़र्च न कढियो वेंदो, टोटल पैदावार जो उशुर कढियो वेंदो।